नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सुप्रीम कोर्ट पारां सरकारी नौकरियुनि में अक़लियतुनि जी 30,000 ख़ाली सीटुनि ते ॻणतीअ जो इज़हार। रहीम यार ख़ान मंदिर हमले केस जी ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रमक़ींदा आहिनि त भोंग में पाणी जे नलके ते झेड़े वारे वाक़िए जो इतला मिलियो। अहिड़ो छा थी वियो जो माण्हू पाणी जे हिक फुड़े लाइ वेहण लॻा आहिनि। मुआशिरे में इख़लाक़ी सुधारा आणण जी ज़रूरत आहे। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ चीफ सेक्रेटरी केपी खे गर्क मंदिर जे तामीर बाबति रिपोर्ट ॾियण जो हुकुम करे छॾियो। पाकिस्तानी रुपये जो मुल्ह वधीक किरी पियो। अमेरिकी डॉलर मुल्की तारीख़ जे बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। इंटरबैंक में अमेरिकी डॉलर जे मुल्ह में 40 पैसा इज़ाफ़ो थी वियो ऐं हिकु अमेरिकी डॉलर 170 रुपये जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। समूरे मुल्क जियां सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानसारनि जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण लाइ चालीह जे मौक़े ते मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। कराची जे नश्तर पार्क वटां बरामद थियल मरकज़ी मातमी जुलूस मंज़िल ॾांहुं रवां दवा। जुलूस रवायती रस्तनि खां थींदो इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया ते नहर थींदो। चालीह जे मौक़े ते सिंध में मोटरसाइकिल जी बैल सवारी ते पाबंदी लाॻू। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे नाइल करण लाइ हलीमा दिल शेख जी दरख़्वास्त रद्द। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त न ॿुधण जोगी करार ॾींदे रद्द करे छॾी। मुराद अली शाह खे आर्टिकल 62 ऐं 63 तहत मुस्तक़िल नाइल करार ॾिनो वञे। दरख़्वास्त जो मतन सिंध हाई कोर्ट जी बरकनी बेंच 16 सेप्टेम्बर ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच आमदनी खां वधीक असाथा ठाहिण वारे केस में पीपी अॻवान एजाज़ जखराणी जी 20 अक्टूबर ताईं ज़मानत मंज़ूर करे वरिती। रेफरेंस में नामज़द औरत लुबना खे ट्रायल कोर्ट सां राब्तो करण जो हुकुम। मुल्क में क़ातिल कोरोना विघे वधीक 41 मरीज़ फौतनि जो अंक 27,638 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1,409 केस रिपोर्ट। कोरोना जी शरह 3.17% रही। कश्मीर वेझो ॻोठ बख्श मज़ारी में मुड़ुस सां ज़ाल क़तल। दिल्ली जान मज़ारी मथे में गोली हणी पंहिंजी ज़ाल खे क़तल कयो। नारो में चूंडकोबट सां झाड़नि टकरनि वटि हथियार बंदि नथा जोगी कलादी क़तल। सुराह पुलिस ऐं मक़तूल जा वारस लाश खणाए चूंडको अस्पताल पहुता। लाड़काणे भरिसां यूसुफ शाह जिलानी वटि कार जे टकर में हिकु ॼणो फौत थी वियो, 2 ॼणा ज़ख़्मी। गंबट में क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रालर जे टकर में ट्रक ड्राइवर फौत थी वियो। फौती ड्राइवर जी सुञाणप जैकबाबाद वासी शमन गबोल तौर थी। सन भरिसां कोयले जी खान अंदरि पोरियत रसो टुटण सबबि फौत थी वियो। वारा वेझो ॻोठ मोहम्मद खटियाण जो रहवासी पीटसन पेर तिरकण सबबि सिम नाले में ॿुॾी फौत थी वियो। शेरल खटियाण जो लाश सिम नाले मां कढी अस्पताल पहुचायो वियो। ऐं फैज़गंज जे इलाइक़े पका चांगमा नारी मुबैना तौरु अगवा 3 हथियारबंद अब्दुल करीम भट्टी जे घर में घिड़ी निदा भट्टी खे अगवा करे विया। पुलिस कार्रवाई करे जवाबदारनि जे 2 भाइरनि खे गिरफ़्तार करे वरितो।